पाछन पोया हला थी मां। मुझी लाइफ में तुझी इंपॉर्टेंस तमाम घणी आहे, पर या तोखे भी खबर आहे त इन वक्त मैं इन पोजीशन में नाया जो तो सां गॾु रही सघां। छा मक़सद आहे जहांगीर? मूं तूं लाइ छा न कयो आहे? पंहिंजो घर छॾियो आहे, प्यार कंदड़ मुड़ुस खे छॾियो आहे, पंहिंजी नौकरी, मिट माइट ऐं तूं। मां तुंहिंजे कयल सेक्रीफाइस खां इनकार नथो कयां। महराज, कॾहिं कॾहिं मूंखे ईअं लॻंदो आहे त असां हिक ॿिए जे लाइ पैदा थिया आहियूं। पर मां ईअं नथो सम्झां साइमा, छो जो मां हिकु रियलिस्टिक दुनिया जो माण्हू आहियां। छो रियलिस्टिक दुनिया जे माण्हुनि में एहसास न हूंदा आहिनि? ओह गॉड, तूं हर ॻाल्हि खे रोमांटिसिज्म में छो थी खणी साइमा? इन लाइ त तूं एतराफ़ कर ऐं मूंखे आई लव यू चओ। आई लव यू चवण सां छा दुनिया रुकजी वेंदी? दुनिया रुकजे या न, मूंखे मुंहिंजी महराज मिली वेंदी। हे पाण वारो नामियारो अदीब आहे न, अब्दुल रहीम साहब, इन सां छा मसलो कयो अथई? रहीम साहब सां मुंहिंजो मसलो सर मां समझी न सघियुसि। बहरहाल तुंहिंजी ट्रांसफर ख़ैरपुर कई थी वञे, सुभाणे मथां अची मिल। पर सर रहीम साहब जो कहिड़ो तालुक ऐं मुंहिंजो ट्रांसफर छो? ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।